अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मला। हमारी सिराज साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल गाड़ो डेल्टा प्रेस क्लब केटी बंदर जे साल 2020 जी नई बाडी चूंडी वई। चूंडियल नई बाडी मुताबिक सदर हाजी समन कलमती, नायब सदर सुल्तान खत्री, जनरल सेक्रेटरी डॉक्टर अनिल कुमार उदासी, खजांची शबीर अहमद खासकेली, डिप्टी जनरल सेक्रेटरी अजीज मांझवाणी, ऑफिस सेक्रेटरी जान मोहम्मद मल्ला, प्रेस सेक्रेटरी सलीम शाह कलंदरी चूंडिया विया। जॾहिं त एग्जीक्यूटिव कमेटी में बानी अली रज़ा वणजार, मुश्ताक मिठुल अशारी, हाजी मोहम्मद खासकेली, सुल्तान मेमून, महबूब लाशारी, आजाद ब्रोई मेंबर चूंडिया विया। डेल्टा प्रेस क्लब केटी बंदर जे नई चूंडियल बाडी जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि खे पीपी शहीद भुट्टो तालको घोड़ाबारी जे सदर महबूब ब्रोई, जनरल सेक्रेटरी सागर सुल्तान डोकी, शहरनि ऐं सियासी समाजी शख्सियतुनि वापारियुनि मुबारकूं ॾिनियूं ऐं गुलनि जा हार पाराया। जॾहिं त 16 फेब्रुआरी शाम 2 बजे गाड़ो शहर में हलत बिरादरी जी तकरीर कोठाई वेंदी, जंहिंमें सहाफ़ी ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी चूंडियल नुमाइंदा शिरकत कंदा। रिपोर्टर अली असगर, जत, साहिल न्यूज़ नेटवर्क गाड़ो।